जोई म्यूनिसिपल मुलाज़िम पारां पगार न मिलण ते गाह खाई अनोखो एहतिजाजी मुज़ाहिरो। अपडेट कयूं पिया अव्हांखे जोई खां, जिते HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर आमिर शाहानी मुताबिक़ जोई म्यूनिसिपल मुलाज़िमनि पारां पगार न मिलण ते गाह खाई अनोखो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी इलामती बुख हड़ताल कई। सूमर ताईं पगार न मिलण जी सूरत में 3 मुलाज़िमनि पारां पाण साड़ण ऐं ॿार विकिरो करण जो चिताव ॾिनो वियो। इन सिलसिले में बुखारी वर्कर्स यूनियन जे सॾ ते सवें मुलाज़िम म्यूनिसिपल ऑफिस आॾो खमीसो जमाली, शम्सदीन पंवर, अशरफ जमाली उर्स जमाली ऐं ॿियनि जी अॻवानी में अनोखो एहतिजाज कंहिंजे ॻिची में मानी विझी रोज़ जे मामूल जीअं 5 ॾींहं ते बि मुज़ाहिरो करे इलामती बुख हड़ताल जारी रखी। उन मौक़े ते मुतासिरीन मीडिया अॻियां दाईंदे चयो त महीना थिया आहिनि मगर म्यूनिसिपल मुलाज़िमनि खे माहवार पगार न मिली आहे, जंहिंजे करे असांजा बचिड़ा फाका कशी करण ते मजबूर आहिनि। मुलाज़िमनि मूजिब असिस्टेंट कमिश्नर मुक़रर न थियण जे करे संदसि पगार रुलड़ जो शिकार आहे। उन मौक़े ते 3 मुलाज़िमनि तनवीर सोलंकी, अकबर थईम ऐं गुलमोहम्मद शेख पारां सूमर ते पगार न मिलण जी सूरत में पाण साड़ण जो चिताव ॾिनो वियो आहे, जॾहिं मुलाज़िमनि पारां अंगारे जे ॾींहुं ॿार विकिरो करण जा होका ॾियण जो पिणु ऐलान कयो वियो आहे। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।